वालेकुम दोस्तों, मां आहियां मनोहर मदीने शरीफ़ खां। दोस्तों, असां वञी रहिया आहियूं मदीने खां सफ़र करे जंगे बदर बदर जो मैदान आहे। ऐं हिन वक़्तु असां रस्ते में आहियूं, तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। ऐं हीउ जेको जबल आहिनि, रस्तो आहे जितां पाण गुज़र कयूं था। ऐं तव्हांखे समूरा तफ़सील ॿुधाईंदासीं मैदान बदर ते। अज कुर्ब करे मुंहिंजे कखड़न में, अज कुर्ब करे मुंहिंजे कखड़न में, मुंहिंजो चंद्र खां बि सुहिणो मिठड़ो। मैदान बदर में मौजूदु आहियूं। ऐं हीउ मैदान बदर आहे जंहिंजे चौदीवारी जेकी ॾिनल आहे, हिन जे अंदरि जेको आहे हीउ उहो मैदान बदर आहे जिते इस्लामी पहिरीं जेको आहे जंग थी हुई, जंहिंमें हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा किराम हिसो वरितो हो। ऐं हीउ तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन जे अंदरि केतिरियूं जेके आहिनि, इहे जेके पथर लॻल आहिनि, इहे क़बरूं आहिनि। ऐं हिन में जेको आहे 14 जेके सहाबी हुआ उहे बि शहीद थिया हुआ। ऐं हिन में अबू जहल जी बि क़बर आहे। ऐं तमामु तारीख़ी हीअ जंग हुई इस्लामी पहिरीं, जिते पाण मौजूदु आहियूं। अचो त हिन जे हवाले सां तव्हांखे वधीक जेको आहे तफ़सीली हिन हवाले सां तव्हांखे तफ़सील ॿुधाई। जंग बदर इस्लाम जी सभ खां पहिरीं अहम जंग हुई, जेका 17 रमज़ान मुबारक 2 हिजरी मुताबिक़ 13 मार्च 624 ते मदीने ऐं मके जे माण्हुनि कुरैश जे विच में थी। बदर नाले माग ते थी। ही माग मदीने खां ॾखण तरफ़ तक़रीबन 130 किलोमीटर परे आहे। जॾहिं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में दीन इस्लाम जी तबलीग कई त मके जा कुरैश मुसलमान ज़ुल्म करण लॻा। मुसलमान हिजरत करे मदीने हलिया विया। मके जा कुरैश मुसलमान ख़त्म करणु चाहींदा हुआ त जीअं इस्लाम न पखिड़िजे। मुसलमान हिक काफ़िले खे रोकण लाइ बदर तरफ़ निकिता, पर कुरैश जी फ़ौज मुक़ाबले लाइ अची वई ऐं उन जंग में इस्लाम खे फ़तह मिली। कुरैश जा 70 माण्हू मारिजी विया, 70 क़ैद कया विया। मुसलमाननि जा 14 सहाबी शहीद थिया, जिन जूं क़बरूं उते जंग बदर जे मैदान में मौजूदु आहिनि। हीउ पहिरियों दफ़ो हो जो मुसलमान हिक वॾे जंग खटी। उन जंग में अलाह पाक जी मदद सां फ़रिश्ता बि मुसलमाननि जी मदद लाइ आया। इस्लाम जी ताक़त ऐं हैसियत खे वाध मिली। उहा जॻह आहे 14 सहाबी शहीद थी विया। उन्हनि जा नाला आहिनि ते, जेका उन्हनि जा नाला लिखियल आहिनि। 14 जेके सहाबी शहीद थी विया हिन जंग में, उन्हनि जा जेके नाला आहिनि बोर्ड ते जेको आहे लिखियल आहिनि, जेके तव्हां ॾिसी सघो था। असां दोस्त मिठे जी दीद में खुश